ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 2 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त जॾहिं सभई देवी देवताऊं पृथ्वी ते मथुरा ऐं गोकुल में जन्म वठी चुका, तॾहिं आदि पुरुष श्री भगवान अची माता देवकीअ जे गर्भ में वास कयो। जंहिं जे वास करण वजह सां माता देवकी जे गर्भ जो तेज वधी वियो ऐं उन तेज खे ॾिसी कंस पको करे ॼातो त हिन गर्भ में मुंहिंजो काल पली रहियो आहे, ऐं ॾाढो व्याकुल ऐं परेशान रहण लॻो ऐं हर ॾींहुं अची ख़बर रखण लॻो ऐं वासुदेव ऐं देवकीअ जे मथां पहिरों डबल मुक़ररु करे छॾियो। घणा ई सिपाही ऐं चौकीदार उन्हनि जे मथां बीहारे छॾिया त मतां कंस जो काल उते खां भॼी वञे। प्यारा भक्तों, जंहिं वक़्तु भगवान श्री कृष्ण माता देवकीअ जे गर्भ में पली रहिया हुआ, तंहिं वक़्तु सभई देवी देवताऊं ब्रह्मा ऐं महाकाल सां गॾु अची उते स्तुति कनि था ऐं माता देवकी ऐं वासुदेव खे वधायूं ॾेई पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया वञनि था। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 3 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण भगवान जे अवतार जी कथा। श्री सुखदेव जी स्वामी चयो त ए राजा परीक्षित, जॾहिं वेंकटनाथ गर्भ में आयो तॾहिं सभिनी नंढनि वॾनि खे तमामु आनंद थी वियो ऐं सभिनी वणनि में फसल ऐं मेवा लॻी विया ऐं नदियूं नारा पाणीअ सां भरिजी विया। मोर ऐं ॿिया पखी बननि में ख़ुशियूं करण लॻा ऐं सभिनी जे घरनि में मंगलाचार थिया। ब्राह्मण यज्ञ करणु शुरू कयो ऐं हवन थींदड़ अगन पाण खां पाण ई रोशन थी वई ऐं साधन जो चित प्रसन्न थी वियो ऐं ॿिया सभु देवताऊं दगपाल आनंद में अची मथुरा ते गुलनि जी वर्खा करण लॻा। आसमान में बादल छाइजी विया। किन्नरनि ऐं गंधर्वनि बाजा वॼाए परमेश्वर जो भॼन ॻाइणु शुरू कयो ऐं अप्सराऊं पंहिंजनि पंहिंजनि विमाननि में चढ़ी अची नचण लॻियूं। जंहिं वक़्तु अहिड़ी सोभिया चई तरफ़नि पखिड़िजी रही हुई, तंहिं वक़्तु बडे महीने अष्टमी बुधर जे ॾींहुं रोहिणी नक्षत्र में अधु राति जो श्री कृष्ण भगवान हिन रूप सां अवतार वरितो। सुनहरो रंग पीतांबर, सुंदर माथे मुकुट अनूप, शंख चक्र गदा पदम धारियो चित्रभुजी रूप। ए राजा, जॾहिं श्री श्याम सुंदर मेघ वर्ण कंवल नेण उन रूप सां वासुदेव ऐं देवकीअ खे पंहिंजो दर्शन ॾिनो, तॾहिं उन्हनि ॿिन्ही ज्ञान जी दृष्टिअ सां उनखे परमेश्वर जो अवतार सम्झी हथ जोड़े वेनती कई। हे त्रिभुवनपति अंतर्यामी, असां तव्हांजे चरणनि खे दंडवत करियूं था। जॾहिं तव्हांजी स्तुति करण में ब्रह्मा जी, महादेव जी, शीश जी, गणेश जी हार मञी तव्हांजे भेद ऐं अंत खे नथा पहुची सघनि, तॾहिं असांजी कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हांजी स्तुति करे सघूं। देवताउनि ऐं रखेश्वरनि बि तव्हांजी कृपा सां वॾाई पाती आहे ऐं जॾहिं जॾहिं गऊ ब्राह्मण ऐं हरि भक्तनि खे दुख मिलण सबबि पृथ्वी ते पाप जो भार घणो थींदो आहे, तॾहिं तॾहिं तव्हां अवतार धारे पृथ्वीअ जो भार लाहियो था। असांजा वॾा बाग आहिनि
जो तव्हां दर्शन ॾेई असांखे जनम ऐं मरण खां पार लंघायो आहे। हाणे तव्हांजे चरणनि जे प्रताप सां असांजा सभु दुख नास थिया। प्यारा भक्तों, जॾहिं इहा स्तुति करे वासुदेव ऐं देवकी पंहिंजी सभु हालत उनखे ॿुधाई ऐं दर्शन पाए ख़ुशि थिया, तॾहिं श्री कृष्ण भॻवान चयो, हाणे तव्हां चिंता न करियो। तव्हां अॻूणे जनम में मुंहिंजो तप कयो हो, जंहिं ते मूं ख़ुशि थी अव्हांखे दर्शन ॾिनो हो ऐं तव्हां मूं खां ई वरदान घुरियो हो त मूं जहिड़ो पुटु अव्हांखे थिए, पर मूं जहिड़ो ॿियो कोन्हे। तंहिं करे मूं तव्हां ॿिन्ही जी इच्छा पूरी करण वास्ते ऐं पृथ्वीअ जे ॿार लाइण वास्ते ही अवतार अची वरितो आहे। सो तव्हांखे पंहिंजे अॻूणे जनम जो हाल भुलिजी विया आहियो, उन करे अॻूणे जनम जी सिद्ध करण वास्ते मूं हिन रूप सां तव्हांखे दर्शन ॾिनो। हाणे हिन वक़्तु मूंखे गोकुल में पहुचायो ऐं यशोदा जी हिंज में सुम्हारे अचो ऐं हिकिड़ी छोकिरी जा यशोदा खे हींअर पैदा थी आहे, उहा खणी अची कंस खे ॾियो। नंद यशोदा बि मुंहिंजी बाल लीला ॾिसण वास्ते अॻूणे जनम में तप कयो हो। सो थोरा ॾींहं पंहिंजा बाल चरित्र उन्हनि खे ॾेखारे कंस खे मारे वरी अची तव्हां सां मिलंदसि। तव्हां धीरज धारियो। एतिरो ॿुधी देवकी चयो त हे कृपा निदान, हे रूप अंतर ध्यान करियो। इहो ॿुधी श्री कृष्ण भॻवान बालक रूप थी रोवण लॻो ऐं पंहिंजे अहिड़ी माया पखेरी जो वासुदेव ऐं देवकी उहो ब्रह्म ज्ञान विसारे उन ॻाल्हि खे सपने वांगुरु सम्झियो। तॾहिं वासुदेव पुट पैदा थियण करे ख़ुशि थी 10,000 गायनि जे दान करण जो संकल्प मन में कयो ऐं श्री कृष्ण भॻवान खे हिंज में खणी छातीअ सां लाथो ऐं ॿई ॼणा थधा साह खणी सोच ऐं चिंता करण लॻा। तॾहिं देवकी वासुदेव खे चयो, हिन बालक खे किथे लिकाए छॾिजे, जीअं कंस जे हथां बची वञे। तॾहिं वासुदेव चयो, ए प्राण प्यारी, मां किथे लिकायांसि, जेके मुंहिंजे कर्मनि में लिखियलु आहे सो ई थींदो। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 3 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।